मेहड़ में गोठाणन पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासरन खिलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। मेहड़ वेझो ॻोठ गुलाम कादिर दरियाणीअ जे ॻोठाणन एजाज़ दरियाणी, रोशन दरियाणी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतियाज कंदड़ अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे चाचे डॉक्टर मज़हर दरियाणी स्टेट एजेंसी मार्फत 15 साल अॻु इफ्तिखार मैसर खां दे रूणीअ में 23 जरेब ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई। हुननि चयो त हाणे उन ज़मीन ते बासर इफ्तिखार मैसर ज़बरदस्ती हथियारबंदनि सां गॾु ट्रैक्टर हलाए कब्ज़े जी कोशिश कई, मना करण ते पिस्टल कढी क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। उनखे तशद्दुद कयो, उनखे चमाटियो, उनजी उमिरि तक़रीबन 45 साल आहे। हिकु कुराड़े एजेड माण्हू जी एतिरो ज़ुल्म कयो वियो आहे। असां चीफ जस्टिस साहब खां, IG सिंध खां, DIG सिंध खां, SSP साहब खां हथ ॿधी करे इल्तिजा था कयूं त साईं असांखे इंसाफ़ खपे। 1 कलाक जे अंदरि इन्हनि क्रिमिनल माण्हुनि खे अंदरि कयो वञे। हुननि चयो त ख़रीद कयल ज़मीन जी रक़म इफ्तिखार मैसर खे मुकमल मिलियल आहे, पर रिकॉर्ड लिखी नथो ॾे। एहतियात कंदड़ IG सिंध, DIG हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।